अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मुल्क ऐं सिंध ख़ातिर वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध सरकार खे गॾु हलणो पवंदो। बेटनि ते तरक़ीअ सां सिंध खे फ़ाइदो थींदो। सिंध हुकूमत फ़ैसिले ते नज़रसानी करे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त बेटनि ते ख़र्च करण लाइ माण्हू ॿाहिरां पैसा खणी अचण लाइ तयारु आहिनि। सिंध हुकूमत सां गॾिजी कराचीअ खे तरक़ी ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान सां सॼे मुल्क खे फ़ाइदो पहुचंदो। वज़ीर आज़म कराची सर्कुलर रेलवे जे पीड़ जो पथर बि रखियो। तकड़ में कराची सर्कुलर रेलवे रिथा जे पीड़ जो पथर बिना कंहिं तयारीअ जे रखियो वियो। सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त KCR बाबति वफ़ाक़ न पर सिंध सरकार संजीदा आहे। वफ़ाक़ KCR ते कहिड़े क़िस्म जी ट्रेन हलाईंदो का ख़बर नाहे। हमज़ा ऐं मुंहिंजे ख़्यालनि विच में इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर असां हिकु ई आहियूं। असांजे घरां ई जमायत जो सरबराह रुगो नवाज़ शरीफ़ आहे। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ हमज़ा सां इख़्तिलाफ़नि वारी ख़बरुनि खे रद्द कंदे चयो आहे त हमज़ा बहितरीन इंसान आहे। नून लीग टिनि धड़नि में विराइजी चुकी आहे। शहबाज़ शरीफ़ खे गारंटी ॾियां थो त 2023 जूं चूंडूं शफ़ाफ़ थींदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त 2 साल अॻु चयो हो त नून मां मीम निकिरंदो, हाणे नून मां ॿियो कुझु बि निकिरंदे ॾिसां पियो। हाणे पार्टी टिनि धड़नि में विराइजी वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन नैब चेयरमैन जे मुदे में वाद खे रद्द करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त तकरारी तरीन नैब चेयरमैन जे मुदे में वाद जी कोशिश मंज़ूर न आहे। कानून में तय थियल आहे, मुदे में वाद नथी थी सघे। नैब गैर जानबदार इदारे बदिरां हुकूमत जो सहूलतकार बणियल आहे। सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर गौस अली शाह, क़ौमी असेंबलीअ जो अॻूणो डिप्टी स्पीकर ज़फ़र अली शाह ऐं बैरिस्टर मुर्तज़ा महेसर जी वज़ीर आज़म इमरान ख़ान सां गवर्नर हाउस में मुलाक़ात। PTI में शामिल। मोरो भरिसां ॻोठु गवर ख़ान आलमाड़ीअ में इत्तेहाद फोरम जे बॉडी चूंडी वई, जंहिं में मुतफ़िक़ा राय सां हेठियां उहिदेदार चूंडिया विया, जिन में तहलका मोरो चेयरमैन उस्ताद ग़ुलाम शबीर, वाइस चेयरमैन ग़ुलाम हैदर, तहलका सदर हाजी गुलाब खान आलमाणी, सीनियर नायब सदर उस्ताद मोहम्मद यासीन आलमाणी, नायब सदर उस्ताद शरफुद्दीन आलमाणी, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम रसूल, जनरल सेक्रेटरी 2 बच्चल सिंधी, डिप्टी जनरल सेक्रेटरी ग़ुलाम अब्बास आलमाणी, जॉइंट सेक्रेटरी सैफल खान आलमाणी, ऑफिस सेक्रेटरी उस्ताद ज़ाकिर अली आलमाणी, ऑफिस सेक्रेटरी 2 ग़ुलाम मुर्तज़ा आलमाणी, राब्ता सेक्रेटरी मोहम्मद इक़बाल आलमाणी खे चूंडियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त इत्तेहाद वक़्त जी अहम ज़रूरत आहे। मक़ामी सतह ते ईंदड़ बुनियादी मसाइलनि जे हल समेत बिरादरीअ जे ग़रीब मुस्तहक़ नियाणियुनि जी मदद करणु, ग़रीब शागिर्दनि खे तालीम ॾियण समेत बिजली, रोड, रोज़गार, पाणी समेत मामूली जहिड़नि खे निबेरण लाइ पिणु निबेरो कोशिशूं वठियूं। इख़्तिलाफ़ ख़तमु कराया वेंदा। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पहवर जी सदारत हेठि ज़िले में कोरोना वैक्सीनेशन जे अमल खे तेज़ करण ऐं सिंध हुकूमत जे हिदायतुनि तहत वैक्सीनेशन कार्ड चेक करण जे अमल खे यकीनी बणाइण लाइ हिकु इजलास अॼु दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पहवर चयो त ज़िले में हर माण्हूअ खे कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन लॻाइण लाइ हर मुमकिन क़दम खयां वञनि। उन जे मक़सद लाइ रेवेन्यू, नादरा, पुलिस ऐं ॿियनि खातनि में कम सां ईंदड़ हर माण्हूअ खे वैक्सीनेशन सर्टिफिकेट खां बग़ैर का बि सर्विस फराहम न कई वञे। टंडो आदम जे ॻोठ लौंग खान लाशारीअ में नवाब शाह वासी ज़ाल मुड़ुस इरशाद अली लुंड ऐं मिसमात कोपरी बेदर्दीअ सां क़तल। वारसनि जो ॿिजे क़तल ख़िलाफ़ DIG शहीद बेनज़ीराबाद ऑफिस ॿाहिरां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो लाश रखे एहतिजाजी धरणो। उन जे मौक़े ते मक़तूला नौजवान जे भाउ इरफान अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे भाउ 4 महीना अॻु नौशर फिरोज़ी अदालत में पंहिंजे सौट कोपरीअ सां प्यार जो परिणो कयो हुयो ऐं हाई कोर्ट में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त बि दाख़िल कराई हुई ऐं अदालत पुलिस खे जोड़े जे तहफ़ुज़ लाइ लेटर बि लिखियो हो, पर पुलिस जी नाअहली ऐं लापरवाहीअ सबबि ॿई क़तल थी विया।
जॾहिं त पुलिस ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे तहफ़ुज़ फराहम करे हा त ही क़तल न थियनि हा। हुन चयो त नारीअ जा चाचा मीर मोहम्मद अब्बास लुंड इलाज बहाने टंडो आदम विया, जिते गुज़रियल राति उन्हनि मुंहिंजे भाउ ऐं हुनजी घरवारीअ खे रिपीटर जा फायर करे बेदर्दीअ सां क़तल करे फरार थी विया, लेकिन पुलिस अञा ताईं कखु भञी बीणो नाहे कयो। हुननि चयो त जेसीं ताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो तेसीं ताईं असां लाश न दफ़नाईंदासीं। आख़िरी इतरान ताईं धरणो जारी रहियो, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां केर बि मुज़ाहिरनि सां ॻाल्हियुनि लाइ न पहुतो। सिंध कॉलेजिस नॉन टीचिंग वेलफेयर एसोसिएशन शहीद बेनज़ीराबाद पारां कॉलेजिस रीजन कराची JRD अब्दुल बारी ख़िलाफ़ रीजन जे सदर अली गुल उमरानी, सैयद हसन अस्करी, अब्दुल गफ्फार ऐं मोहम्मद यूनुस उन्हनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कॉलेजिस रीजन कराची JRD अब्दुल बारी जेको हिकु करप्ट ऐं राशी ऑफिसर आहे ऐं हू नंढनि मुलाज़िमनि खे बिला जवाज़ तंग करे थो। हुन चयो त RD कॉलेजिस ऑफिस में को कम लाइ ईंदड़ मुलाज़िमनि खे हिरासा करे थो। हुन चयो त RD कॉलेजिस मुलाज़िमनि खां रिश्वत वठे थो, उन्हनि खे परेशान करे थो ऐं उन्हनि जूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बदिलियूं करे उन्हनि खे तंग करे थो। हुननि मुतालिबो कयो त RD कॉलेजिस अब्दुल बारीअ खे हटाए संदसि जाइ ते को सुठो ऐं ईमानदार ऑफिसर रखियो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।